पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलवारनि खे वेलकम चवंदासीं पंहिंजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क में। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं रियासत ऐं पंजाबी ड्रामे जे बारे में। अॼु जेका हीअ अपडेट आहे तव्हांखे ॿिन्ही ड्रामे जी अपडेट मिलंदी हिन वीडियो में। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि 1 मिनट 20 सेकंड जो वीडियो आहे जेका आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे बि ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हलूं था अॼु जी ख़ासि अपडेट जी तरफ़। सो दोस्त कमेंट करे रहिया आहिनि रियासत ड्रामे जी ख़बर ॾियो। रियासत ड्रामे जी ख़बर इहा आहे त उहो दोस्तों जेसीं ताईं जा 2 स्पेल पूरा न थींदा शूट तेसीं ताईं हू ड्रामो न हलंदो। पापनगर जीअं ख़तमु थींदो तीअं होॾो उनजा 2 स्पेल बि पूरा थी वेंदा। हिकु त फाइनल आहे, ॿिए जी शूटिंग बि हले थी आहिस्ता आहिस्ता, वरी 3 स्टार्ट थी वेंदो, पोइ हू ड्रामो रियासत हलायो वेंदो। रही ॻाल्हि पंजाबी जी, पंजाबी अञा उते ई फिरे थो। साॻियूं दुश्मन चाकर ख़ान ॻोल्हे न सघियो आहे, न पंहिंजे पीउ जो दुश्मन ज़ाहिर करे सघियो आहे, न पंहिंजे भाउ रावल जो। हाणे वरी उन खे पंहिंजे दुश्मन जी लॻल आहे जेका हिन जे मथां जंहिं गोली हलाई आहे। हाणे हू चए थो इन खे ज़ाहिर कयां, अगरि इहो दुश्मन ज़ाहिर थी वियो त सॼियूं ॻाल्हियूं क्लियर थी वेंदियूं, साम्हूं ईंदियूं, सभु दुश्मन ज़ाहिर थी बीह रहंदा। हाणे उहो एॾो आसानी सां त कोन थींदो, थोरो टाइम वक़्तु लॻंदो। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।